बाब 9 दिलबर ख़ान कश्मीर ख़ान ऐं सूबेदार जे वञण खां पोइ हिजरे में मां अकेलो रहिजी वियसि। घणी खनि अॻु कयल ड्रामे ते मूंखे खिल आई। मुंहिंजे ख़्वाब ऐं ख़्याल में बि न हो त मां एॾी महारत सां ऐं सो बि ओचितो अदाकारी करे सघां थो, ऐं सा बि कंहिं आम माण्हू आॾो न, पुलिस जे तजुर्बेकार सूबेदार आॾो। मूंखे पंहिंजनि लिकियल सलाहियतुनि जे ओचिते इंकशाफ ते वरी खिल आई। मां ऐं अदाकारी। मूंखे ख़बर न हुई त बेवसी इंसान खे कॾहिं कॾहिं खिलण ते मजबूर करे विझंदी आहे। सम्झां थो, मां टहिक ॾेई खिली पियो हुअसि, खिली खट ते वेही रहियो हुअसि। मां जान मोहम्मद आहियां त पोइ जोगी केरु आहे? मूं वटि टंडियल अयार में ज़मीनूं आहिनि। दाड़िलनि जो मुक़ाबिलो करण लाइ मूं ज़मीन ते पक्का मूर्चा ठाराए छॾिया आहिनि। दाड़िलनि खे ठाहूको जवाबु ॾियण ख़ातिर मां राकेट लॉन्चर, क्लाशनकॉफ ऐं ॿिया हथियार वठण लाइ इस्लामाबाद आयो आहियां। मूंखे ॾाढी खिल आई। सोचियुमि, इस्लामाबाद अचण खां पोइ वॾो पलस्तर थी पियो आहियां। केॾी न नेक मक़सद ख़ातिर माइटनि ऐं दोस्तनि मूंखे इस्लामाबाद मोकिलियो हो। चयो हुयऊं, काज़ी मोहम्मद इस्लाम ऑफ मोहल्ला रोहिड़ी शरीफ़ खे ॻोल्हे हथ करे हिकदमि मोटी अचिजांइ। इस्लाम वांगुरु इस्लामाबाद में गुम न थी वञिजांइ। मूं माइटनि ऐं दोस्तनि खे रोहिड़ीअ में पक ॾिनी हुई त मां काज़ी मोहम्मद इस्लाम खे जल्द खां जल्द हथु करण जी कोशिश कंदुसि ऐं जल्द खां जल्द रोहिड़ी शरीफ़ मोटंदुसि ऐं सभिनी आॾो सुरखुरू थींदुसि। मां इस्लामाबाद आयो त नेक मक़सद सां हुअसि। अचण शर्त इस्लाम खे ॻोल्हण जी कोशिश बि कयमि। चौवाटुनि ते, घिटियुनि में, बाज़ारुनि में, पार्कनि में, ऑफिसुनि में, बसुनि में मूंखे सरहंद तलाश कयो, पर इस्लाम मूंखे किथे बि नज़र न आयो। नाकामीअ जो अहसास मुंहिंजे वजूद में घर करे वेही रहियो। उसूली तरह थियण ईअं घुरिजे हा जो मां रोहिड़ी मोटी वञा हा ऐं माइटनि ऐं दोस्तनि खे समूरी सूरत हाल खां आगाह करियां हा। काज़ी मोहल्ला रोहिड़ी शरीफ़ जे सभ खां झूने ऐं कुराड़ी औरत माई बच्चा खे वञी ॿुधायां हा त माई, इस्लामाबाद असल में शहर न आहे, इस्लामाबाद राकास आहे, वॾी बला आहे। मुख़्तलिफ़ सेक्टरनि जो झंग आहे जंहिंमें माण्हू विरहाइजी विया आहिनि, पंहिंजी सुञाणप विञाए वेठा आहिनि। तुंहिंजो पुटु मोहम्मद इस्लाम कॾहिं न मोटंदो। पर मूं ईअं न कयो। मूंखे इस्लामाबाद में मज़ो अची वियो। नामुराद शहर में मुरादूं माणण लाइ मां खुप खोड़े वेही रहियुसि। पंहिंजे दोस्त खे ॻोल्हण जो ख़्यालु दिलि मां कढी दिलि ॿियनि धंधनि में अटकाए छॾियमि। मज़बूत मर्कज़ में कमज़ोर सूबनि लाइ रखियल नौकरियुनि मां हिकु चङेरड़ी नौकरी हथु करे वरितमि। वेतर जो शालीअ सां मुलाक़ात थी त चारई तबक रोशन थी पिया। शालीअ सां मुलाक़ात बि ॾाढी अजीब नमूने ऐं ओचितो थी हुई। इस्लामाबाद में उहे मुंहिंजा इब्तिदाई ॾींहं हुआ। राति ॾींहुं इस्लाम जी ॻोल्हा। हिकिड़े ॾींहुं थकिजी ऐं कुझु मायूस थी सुपर मार्केट में हिक थंभे खे टेक ॾेई फुटपाथ ते वेही रहियुसि। खीसे मां भुॻड़ा कढी खाइण लॻुसि। उन्हनि ॾींहंनि में मूंखे अञा नौकरी न मिली हुई ऐं मां माइटनि ऐं दोस्तनि तरफ़ां मोकिलियल चंदे ते गुज़ारो करे रहियो हुअसि। भुॻड़ा खाईंदे ओचितो मुंहिंजी निगाह परियां रस्ते जे ॿिए पासे बीठल हिकु क़ीमती कार ते ॼमी वई। कार ब्यूटी पार्लर जे ॿाहिरां बीठी हुई। कार में वेठल माण्हू मूंखे सुञातल लॻो। 3 पीस सूट, आला क़िस्म जी फ्रेम वारी अखियुनि ते ऐनक ऐं वात में झलियल पाइप, मुंहं ते फ्रेंच कट ॾाढ़ी, ॼण को मोल अंग्रेज़ देसी माण्हूअ जो रूप धारे आयो आहे। केरु आहे? मुठ में झलियल भुॻड़ा खीसे में विझी छॾियमि। उथी बीठुसि, गौर सां हुननि ॾांहुं ॾिसण लॻुसि। केरु आहे? मां हुन खे छो थो सुञाणां, बल्कि हू मूंखे एतिरे क़दुरु सुञातल छो थो लॻे? हुन जो मुंहिंजो पाण में कहिड़ो तालुक़ु आहे? एतिरे में हिकु निहायत सुहिणी या मेकअप में सुहिणी लॻंदड़ औरत ब्यूटी पार्लर खां ॿाहिरि आई। कार में वेठल शख़्स ॿाहिरि निकिरी ॿिए तरफ़ खां कार जो दर खोलियो ऐं उहा सुहिणी औरत दिलफ़रेब अंदाज़ सां कार में वेही रही। सुञातल शख़्स फेरो खाई पंहिंजी सीट ॾांहुं हलियो आयो। तॾहिं ओचितो मूंखां छिरक निकिरी वियो। अड़े, काज़ी मोहम्मद इस्लाम ऑफ रोहिड़ी शरीफ़! मूं जोह विझी माण्हुनि खे धिके परे कंदे ज़रे घटि डुक पाती। ट्रैफ़िक खां बचंदे रोड पार करे वयुसि। ॿई ॿाहूं मथे कंदे रड़ कयमि, इस्लाम! आवाज़ खां अॻु कार ज़ूकाट करे रवानी थी वई। मां वाइड़ो थी बीही रहियुसि।
घड़ी खन में कुझु सोचे ब्यूटी पार्लर ॾांहुं तेज़ीअ सां वधी वियुसि। चौकीदार मूंखे रोकियो। ए मिस्टर, मां बीही रहियुसि। केॾांहुं पियो वञी? हुन मुंहिंजो जाइज़ो वठंदे पुछियो। कपिड़े लटे ऐं वधियल ॾाढ़ीअ सबबि बज़ाहिर मुंहिंजी हालत अहिड़ी न हुई जंहिं मां को सम्झी सघे त मुंहिंजी का संगतियाणी या ज़ाल ब्यूटी पार्लर में पंहिंजे हुस्न खे 4 चंड लॻाइण आई हूंदी। मूं चौकीदार खे चयो, इझो हींअर हिते बीठल कार तेज़ीअ सां हली वई आहे। उन में केरु हो? हिते तेज़ीअ सां मोटरूं ईंदियूं आहिनि ऐं तेज़ीअ सां हलियूं वेंदियूं आहिनि। चौकीदार चयो, मां ब्यूटी पार्लर जो चौकीदार आहियां, माण्हुनि जो न। चयमि, मां सम्झां थो, बल्कि मूंखे पक आहे त जंहिं शख़्स मोटर हलाई पिए सो मुंहिंजो ॻोठाई हो, नंढपिण जो दोस्त हो, रोहिड़ाई हो। चौकीदार कुझु हैरत मां पुछियो, पोइ? चयमि, हू काफ़ी अरसे खां गुम थी वियो आहे। रोहिड़ीअ मां नौकरीअ सांगे इस्लामाबाद आयो हो ऐं पोइ गुम थी वियो। यार, ॾाढो को वाइड़ो आहीं, चौकीदार चयो। हींअर त चई पिए त तो हुनखे मोटर हलाईंदे ॾिठो हो। हा, ॾिठो हो। चयमि, पक करण पे चाहियमि त वाकई मुंहिंजो रोहिड़ाई दोस्त हो। एतिरे में ब्यूटी पार्लर जो दरवाज़ो खुलियो। हिकु 12-13 सालनि जी छोकिरी ॿाहिरि आई। असां वटि अची मूंखे चयाईं, तोखे मैडम सॾायो आहे। मूंखे अजब विचां पुछियमि, हा, तोखे। छोकिरीअ चयो, तोखां सवाइ हिते ॿियो को बि आहे छा? चयमि, हीअ चौकीदार जो आहे। चयाईं, मैडम तोखे सॾायो आहे। मैडम जो लफ़्ज़ ॿुधी मूंखे पाकिस्तान जे सदाबहार कॾहिं पोढ़ी न थींदड़ नूरजहान यादि ईंदी आहे, जंहिंखे यारनि मुस्तक़िल मैडम करे छॾियो आहे। सोचमि, ब्यूटी पार्लर में मैडम नूरजहान वेठी या बीठी हूंदी। मूंखे ॾिसण शर्त कन ते हिकु हथु रखे ऐं ठूंठ अॻिते करे ऐं अखियूं टिमकाए ॻाईंदी, ए वतन के सजीले जवान मेरे नगमे तुम्हारे लिए हैं। नगमो ॿुधण शर्त मां गोली खाई मरण लाइ तयारु थींदुसि। मां कॾहिं कॾहिं सोचींदो आहियां, तारीख़ में अॼु ताईं जिन बि वतन लाइ जान कुर्बान कई आहे, तिन शायदि मैडम नूरजहान जो नगमो ॿुधो हो या वतन लाइ मुफ़्त में मारिजी विया हुआ। ॿियनि ॿुधो हुजे या न ॿुधो हुजे, मैडम नूरजहान मूंखे साम्हूं बीहारे जेकॾहिं ॻायो, ए वतन के सजीले जवान मेरे नगमे तुम्हारे लिए हैं, त ख़ुदा थो ॼाणे मां गोली खाईंदे वेरम न कंदुसि। जंग हुजे न हुजे, मां कंहिं न कंहिं तरह हिकु गोलीअ जो बंदोबस्तु करे वठंदुसि ऐं सीने ते गोली खाई मरी वेंदुसि। दर खोले मां ब्यूटी पार्लर में लंघी वियुसि ऐं ख़ुशबू जी हुबकार रूह में लही वई। रिसेप्शन जे साम्हूं ॿिए कमरे में आइननि आॾो कुझु औरतूं पाण खे सुहिणो करे रहियूं हुयूं। मूं हेॾां होॾां ॾिठो, मूंखे मैडम नूरजहान नज़र न आई। त तूं हेल्पर थियण लाइ आयो आहीं? पोयां आवाज़ आयो। मुंहुं फेराए ॾिठुमि, हिकु सुहिणी औरत कुझु बेनियाज़ चेल्हि ते हिकु हथु रखे बीठी हुई। कुझु सम्झ में न आयो। पुछियुमि, छाजो हेल्पर? खिली पई, दिलि फ़रेब लॻी। चयाईं, कटिंग वग़ैरह खां पोइ वार मेड़ण ऐं सफ़ाई करण वारे खे असीं हेल्पर चवंदा आहियूं। मूंखां छिरक निकिरी वियो। दिलि चयो, साम्हूं रखियल गुलदान खणी मथे में हणां। मोस्ट एजुकेटेडिंग मैन ऑफ काज़ी मोहल्ला रोहिड़ी शरीफ़ खां वार खणाईंदे ऐं बुहारी पोचो कराईंदे ज़लील कंहिं जाइ जी। सिंध यूनिवर्सिटीअ जी डिग्रियुनि जो इहो क़दर? कुझु खरे लेजे में चयमि, मां नौकरी करण न आयो आहियां। मूंखे वारनि खां पेरनि ताईं ॾिसंदे पुछाईं, कंहिं यतीम खाने लाइ या अधु ठहियल मसीत लाइ चंदो वठण आयो आहीं? वॾी का बेअक़ल औरत आहीं, कावड़ लॻमि। पुछियुमि, मैडम नूरजहान किथे आहे? मैडम नूरजहान? ॾाढी हैरान थी चयाईं, तोखे कंहिं ॿुधायो त मैडम नूरजहान हिते आयल आहे? चयमि, तुंहिंजे पार्लर जे कंहिं छोकिरीअ चयो त मैडम मूंखे अंदरि सॾायो आहे। टहिक ॾेई खिली पई। पुछाईं, सिंध मां त न आयो आहीं? असीं 100 साल छो न खणी लखनऊ या दिल्लीअ में रही अचूं, असल अहिड़े जा अहिड़ा। कलम वारो काफ़ असल निड़ीअ मां उचारे न सघंदासीं, थॾे ते पकड़िजी वेंदासीं। हा मैडम, मां बि मामिरो सम्झी वियो आहियां। चयमि, बराबरि, मां सिंध मां आयो आहियां। इहा हुई शालीअ सां मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात, जेका पोइ ॾिसंदे वण वेड़ीअ वांगुरु बेनाम रिश्ते में बदिलजी वई। कश्मीर ख़ान ऐं दिलबर ख़ान जी मौजूदगीअ में सूबेदार आॾो अदाकारी करण खां पोइ अकेलाईअ में मूंखे पाण ते ॾाढी खिल आई। सोचुमि, अहिड़े नमूने अकेलाईअ में पंहिंजी साए कंहिं खिलंदे ॾिसी वरितो त चरियो सम्झंदा, पर खिल अहिड़ी
जो बंदी न थी, अंदरां टेक फाट खाई ॿाहिरि पई निकिता। मां अदाकार आहियां, मां अदाकार आहियां। पासराटियूं सूर करण लॻियूं। तॾहिं ओचितो ई ओचितो खिल जो चश्मो ख़तमु थी वियो। माठ ऐं माठ खां पोइ परेशानी वराए वई। दिलबर ख़ान जे जुमिलनि जो मफ़हूम वाज़े थियणु लॻो। मुंहिंजी मारफत सिंध में हथियार स्मगल कराईंदा। मूंखे ईअं लॻो ॼण वॾे ठकाव सां मुंहिंजे मथां हिजरे जी छिति उॾामी वई।